हुन में पंधु तव्हां रस्ता से पेर विधी अवल अल्लाह वलीम आला आलम जोधणी अवल अल्लाह वलीम आला आलम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी सुखन वारी सद मतां का मूसी करे सुखन वारी सद मतां का मूसी करे अंदर जिनी अध डूंगर से डोरींदियूं सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा में रामू जे तरफ़ां नमस्कार हुजे दुआ है साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं ॾुख हुजनि सुख हुजनि औखा पंध हुजनि पर अव्हां हौसले सां जीअंदा हलंदा हुजो हौसलो बाक़ी बचो हुजे उन हौसले खे न विञाईंदा हुजो ऐं जंहिं मंज़िल ते हलंदा हुजो उन मंज़िल खे न छॾींदा हुजो उन मंज़िल ते पुॼी करे जॾहिं अव्हां जो उहो थकु जेको ज़ाहिर थींदो हुजे अव्हां खे उन जी पोइ जेका ख़ुशी थींदी हुजे न उहा तारीख़ में लिखण जहिड़ी हुजे त अव्हां पंहिंजे इल्म में हुनर में पंहिंजी मंज़िल ॾांहुं जॾहिं पंहिंजे ॻाल्हि लाइ पंहिंजी इन सिंध लाइ पंहिंजे सिंधु दरिया लाइ जेका अव्हां जी ॻाल्हि हुजे उनखे ॻाल्हि रखंदा हुजो उनखे वोए में रखंदा हलंदा हुजो अव्हां पंहिंजी ॻाल्हि ते बीठा हुजो इहो अव्हां खे जस हुजे ॾेह में हुजो परॾेह में हुजो नंढा बालक वॾा वालदेन सभु अव्हां जेके अॼु घर में बि मौजूदु हुजो अव्हां सभिनी खे बि सलाम हुजे ऐं उन अमड़ियुनि खे बि सलाम हुजे उन्हनि वालदेन खे बि सलाम हुजे उन्हनि उहे जेके उमिरि रसीदा हुजनि उन्हनि खे बि सलाम हुजे त उन्हनि वटि बि दिलि में उहा ॻाल्हि पर हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुजे त जेके नाचाक हुजनि जंहिंजी सिहत बि साथ न ॾिए उहे बि दुआऊं कंदा हुजनि त इन लाइ त साईं सदाई करी मथे सिंध सुकार साईं सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी असांजा मारवड़ा जेके घर में असांजूं अमड़ियूं भेनरूं लतीफ़ साईं जी ॻाल्हि जेका हुजे सचल जी ॻाल्हि सामीअ जी ॻाल्हि उहा सभु हींअर पर लतीफ़ साईं जा बैत जेके हुजनि उहे हींअर मारवड़नि जे हर वक़्तु हर ज़बान ते हुजे त मालिक साईं ॿाझ कर असांजी सिंध ते पंहिंजे पालणहार खे ॿधाईंदा हुजनि भिटाई साईं जा बेत पढ़ी करे पंहिंजे मालिक जे अॻियां आजिज़ी कंदा हुजनि हाय सो पोइ वरी बैत वरी अञा यादि अचे त मारवड़नि जी कहिड़ो हाल हुजे हिन दौर में मारवड़ा कीअं हुजनि उन्हनि जी कैफ़ियत छा हुजे सायरनि लिखी करे उहा तस्दीक करे ॾेई छॾी हुजे हाय कंहिं कंहिं गुंदिया न कणा हाय हाय कंहिं कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख कंहिं कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख कहिड़ा कहिड़ा मूं ॾिठा तिन ॾोथियड़नि जा ॾुख सिंध न संभरे सुख उभरी सिज लही विया पर हौसलो वरी जेको हुजे मूं हौसले जी ॻाल्हि कई हुजे काल्ह ई अलमंज़र ते जेके मंज़र आऊं ॾिसी आयो हुजां उते अलमंज़र जा के मंज़र हुजनि जेके सिंधू हिकिड़े दुॿे मिसल हुजे असां चवंदा आहियूं ॻोठ वाटर मां वाह मां जेको बाक़ी दुॿो बचियो हुजे जंहिंमां बि जानवर अचे पीअंदो हुजे उहो इंसाननि लाइ बचियो हुजे सिंधूअ में उहो दुॿो वञी बचियो हुजे उन दुॿे खे ॾिसी करे असां ॿराड़े जा माण्हू हुजऊं असांखे ख़बर हुजे दुॿो छा हुजे वाटर छा हुजे पाणी जी लप छा हुजे फुड़ो छा हुजे पोइ पखी पखण लाइ बि उहो दुॿो छॾणु खपंदो हुजे त पखी पखण पी वेंदो हुजे जंहिं जानवर खे न मिले पियो हले उनखे भला मिले हाणे इंसान बि उन मिसल थी वियो हुजे जॾहिं काल्ह इतां अलमंज़र जा वञी सिंधूअ जा इहे मंज़र ॾिठा हुजनि त पोइ ॾुख त थींदो हुजे पर ॾुख कीअं करूं असांजी त आस उमेद ख़ुशी सभु सिंधू हुजे
त पोइ सिंध वाला मारवड़ा जांगेड़ा रोडनि रस्तनि ते ॾुखियुनि में हालतुनि में लठियुनि में बाठनि में तकलीफ़ में हलंदा हुजनि, वेठा हुजनि। इहो हिकिड़ी बसि तस्बी पढ़ंदा हुजनि त सिंधु आबाद हुजे, सिंधुअ ते को बि कैनाल मंज़ूर न हुजे, इहा वाई हुजे। जर जंग ॾेह परॾेह में पढ़ियो लिखियो यूनिवर्सिटी जो शागिर्द, पोइ उस्ताद हुजे, पोइ रागी हुजे, जेको बि हुजे, पर उन समाज जी खुशहाल उहा समाज उहा क़ौम हुजे जितां जा शाइर अदीब रागी भिटाईअ जा रागी उहे पंहिंजी उन तंद खे जॾहिं उते खणी विया हुजनि। हाणे मारवड़नि जे विच में तव्हां सम्झो त ॾुख चोट चढ़ियल हुजे, सम्झो त तकलीफ़ चोट ते हुजे। हाणे उनखे केॾांहुं कीअं करिणो हुजे, हौसले सां अॻिते कीअं वधिणो हुजे, मंज़िल बि माणी हुजे। ईअं न हुजे त मंज़िल खे छॾे करे ऐं हीअं दुधड़ में हथ हणूं न हणंदा हुजूं, मंज़िल खे बि माणणो हुजे। इहा सोच, इहो हौसलो, इहो एतमाद, हिक ॿिए ते एतमाद, हिक ॿिए सां गॾु हलंदा हलो, हलो हलो कोरिए। हींअर सिंध जी जेका सूरत हाल हुजे, हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं नाज़ुक बीठा, हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं, ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया। इहा तस्दीक करे छॾी हुजे अव्हां। सो अव्हां सभिनी खे जज़्बु हुजे ऐं अॼोकी जेका आचर जो ॾींहुं हुजे, आचर जे ॾींहं जी जेका सुबुह सवेर खां वठी जेका सूरत हाल हुजे सुवारी सिंध जे अंदरि, पोइ वकील हुजनि, आम माण्हू हुजनि, किथे रोडनि रस्तनि ते वेठा हुजनि, उते पुलिस कड़की हुजे, पुलिस जेको कुझु कंदी हुजे या उहो एहतजाजनि खे ख़तमु करण लाइ, इहा सॼी सूरत हाल खां अव्हां वाक़िफ़ हुजो। पर मारवड़नि में अञा जज़्बो उहो ई हुजे, हौसलो उहो ई बि हुजे ऐं जेके उहे हुजनि उहा ॻाल्हि पंहिंजीअ ते बीठा हुजनि, अटल हुजनि। सो उन्हनि माण्हुनि लाइ प्रोग्राम जे शुरूआति में हिकिड़ो अहिड़ो ई गीत हुजे, शेख हयात जी शाइरी हुजे, इनखे ॾिसंदा हुजो, ॿुधंदा हुजो। उनखां पोइ अव्हां जी फ़ोन कॉल बि ज़रूरु वठूं ऐं मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे, उनखे बि अव्हां सब्सक्राइब कंदा हुजो, बेल आइकन खे वॼाए छॾींदा हुजो, शेयर करे छॾींदा हुजो। मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक बि हुजे, उते बि अव्हां वेंदा हुजो, उनखे बि ॾिसंदा हुजो, उनखे लाइक कंदा हुजो, शेयर कंदा हुजो, त अव्हां वटि हर ॻाल्हि मेहरान टीवी जा जेके रंग हुजनि, मेहरान टीवी जी जेका हिन लम्हे जा हिननि हालतुनि में जेका ॻाल्हि हुजे अव्हां ताईं पहुचंदी हुजे, मारवड़नि जी ॻाल्हि अव्हां ताईं पहुचंदी हुजे। सो ही गीत ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि ईंदा हुजां त अव्हां सां फ़ोन कॉल ते बि ज़रूरु कचहरी कंदा हुजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, ही मोहन भगत जा आलाप, ही भिटाई जी वाई, ही अव्हां सभिनी उन्हनि जे नाम त जेके चवंदे सरतियूं अवी त वञोड़ी वञोला, मुंहिंजोड़ी पेच पुनल सां, अव्हां जेके वञणा आहियो वञो असां सिंधुअ सां। सो हालतुनि में दौर में शाइरी खे लफ़्ज़नि खे सम्झणु खपंदो हुजे त जेके ॾात धणी हुजनि उहा पंहिंजी मणिया, उहो पंहिंजो जेको ॻाल्हि उहा अव्हांखे सम्झ ॾेई करे उनखे लिखी दस्तावेज़ करे ॾेई वेंदा हुजनि त उन मां सिखंदा हुजो त सरतियूं अवी त वञोड़ी वञोला, मुंहिंजोड़ी पेच पुनल सां। पोइ हींअर जेके ॾुखियायूं हुजनि, जेके बि सिंधु हला पंहिंजे दरिया हला जेके बि ॻाल्हि कनि, उन्हनि खे जेका तकलीफ़, उन्हनि खे जेके तकलीफ़ूं ईंदियूं हुजनि ऐं अहिड़ी गर्मी निटिराण उस 49 डिग्री जेका सेंटीग्रेड डिग्री आहे या हुजे गर्मी हुजे, उनखे जेको हुजे मुंहुं ॾेई ऐं हिकिड़े शामियान जे हेठां माण्हू वेहे, ततल रोड ते वेहे, वारीअ जा जीअं उल्हा हुजनि ईअं हुजनि। कल्ह ई आउं दरिया ते वियो हुजां त वारी ॿुधाईंदी हुजे त गर्मी छा हुजे ऐं अहिड़ी ततल वारीअ ते इन में हलंदे, इन में उसुनि ते वेहंदे ॻाल्हि पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे मारवड़नि जी,
पंहिंजे ख़ुशहालीअ लाइ ॻाल्हि करणु, रोड ते वेहणु, तकलीफ़ सहणु, इहो को सवलो कमु न हुजे। इहा मंज़िल माण्हुनि खां सवली न हुजे, तॾहिं ई पोइ भिटाई साईं जी इहा बैत ॾिसूं या सिटूं ॾिसूं त सदायती सभ का बुख न बासे का, सदायती सभ का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जंबस नाहे जाए, मूंसीं हले सा जा जीउ मिठो ई न करे। इते अचे निशानदेही ॾिसो त बैत पूरा पूरा हुजनि। ऐं लतीफ़ साईं जेको असांखे फन ऐं फ़िकुर जेका मौसीक़ी ॾिनी हुजे उनखे असांखे हीअं सां हंडाए करे अॻिते वधिणो हुजे। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो 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 बा अबा केरु कहिड़े शहर खां बा? बाबा शहर करियो कांवर छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि? हलो हा बा ख़ैर ख़ैर लॻो पियो जे प्रोग्राम खे ॾिसंदो जी, छा चवंदो जी? दरिया बासा खे ॾिसंदो हुजी, दरिया बासा लाइ छा चवंदो हुजी? हा ईअं कामयाबु थींदो हर वाहण वस्ती अवां सभिनी जी इहा ई हर वक़्तु दुआ हुजे त सिंधूअ में मौज हुजे त ख़ुशियूं असां वटि ईंदियूं हुजनि। वॾी महिरबानी हुजे कड़ियो गंवर खां मां फ़ोन कई हुजे। सो सिंध जा मारवाड़ा झांगेड़ा ऐं सिंधूअ जे कंधीअ ते थोरे पुछड़ीअ ते रहण वारा जेके मारवाड़ा आहिनि, झांगेड़ा हुजनि, उन्हनि जी इहा ॾुखियाई त ॾिठी हुजे, पर हे फ़क़ीर बि कॾहिं ईअं सैर सफ़र ते निकिरी पवंदो हुजे, सो ॾिसंदो हुजां हेॾा बड़ जे ढोरे वियो हुजां, पोइ पासुर थोरो अॻियां दोदे सुमरे वारे पासे वियो हुजां, इहे ई साॻियूं गर्मियूं हुजनि, उहा साॻी लुख पई लॻे, उहा वारी उॾंदी हुजे ऐं मारवड़नि जा चहिरा ईअं मुरझायल, ईअं सम्झो त सुकी ठोठ थी विया हुजनि। पंहिंजी उन जाइ खे, उन वारीअ खे छॾण लाइ तयारु न हुजनि, जंहिंजो माल मरंदो हुजे, जिथे मोर मरंदा हुजनि, जिथे बुख बदहाली तालीम बि न हुजे, पर उन धरतीअ खे, उन वारीअ खे, उन टुकड़े खे छॾण लाइ तयारु न हुजनि। इन्हनि ते भिटाई तरह लिखियो हुजे तरह इन्हनि लाइ कहिड़ी ॻाल्हि ॻणायूं, इन्हनि माण्हुनि मोतियुनि लाइ कहिड़ा लफ़्ज़ आणींदा हुजूं जेके चवंदा हुजूं त पोइ हुननि जी ॻाल्हि कहिड़ी कंदा हुजूं। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो वालेकुम सलाम हुजे साईं, ख़ुशि चाक चङा भला, दुनियादारीअ लाइ पंहिंजो नालड़ो ॿुधाए छॾींदा हुजो साईं। फ़क़ीर लखाना साईं, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजनि? हा साईं, हा बसि ख़ैर हुजे, बसि जेको अव्हांजा ॾुख उहे असांजा ॾुख, ॾुख हुजनि सुख हुजनि, असां हलंदा हुजूं। जी जी हाँ मुझे माझी बगी जे पी जी वर्षिया कराईंदो सही लोन में। हाओ हाओ हाँ रात धारने ताई वयो वरी रात मुक्ति का थी वरी इंसान वरी को लड़ाल मल के निकाल दो। बिल्कुलु सही चवंदा हुजो, वॾी महिरबानी हुजे अवां प्रोग्राम में शरीक थिया हुजो, शामिल थिया हुजो, हाल अहवाल तव्हां ॾींदा हुजो, पर हाल अहवाल इहो वठंदा हुजे आचर जो ॾींहुं हुजे। हिकिड़ा त इम्तिहान जेके हुजनि उहे बि जेके पुठिते कया विया हुजनि, शागिर्द जेके हुजनि सो उहे इम्तिहान पुठिते हुजनि, उहे शागिर्द जेके हुजनि उहे बि हौसलो कंदा हुजनि त इम्तिहान त ॾियणा ज़रूरु हुजनि, पर हींअर शागिर्द बि पंहिंजो किरदारु अदा कंदा हुजनि। ऐं शागिर्द पोइ नंढा शागिर्द जॾहिं पोइ प्राइमरी पढ़ंदा हुजनि, मिडल पढ़ंदा हुजनि, पोइ जेके यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदा हुजनि, उहे सभु जेके बि हुजनि उहे पंहिंजे सिंधू दरिया जी ॻाल्हि बि कंदा हुजनि, अॻियां वधंदा बि हुजनि, मारवड़नि झांगेड़नि ऐं हारियुनि जी ॻाल्हि कंदा हुजनि। ऐं उन सां गॾोगॾु वरी इहो बि ॾिसूं त पोइ खीरु खपाइण वारो हुजे, लाई खपाइण वारो हुजे, बर्फ़ खपाइण वारो हुजे, पोइ छो न वार ठाहिण वारो हुजे, उहे सभ जा सभु उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अची वई हुजे त ख़ुशहाली छा हुजे, माण्हू ख़ुशि हुजनि त पोइ असांजो कारोबार कीअं वधंदो हुजे,
पोइ कारोबार लाइ केतिरो बहितर थी सघंदो त उहा जेको ज़हन रखंदड़ माण्हू उहे सभु जेके हुजनि उहे रोड रस्ते ते अची विया हुजनि, मुफ़्त में को वार ठाहींदो हुजे, मुफ़्त में को खीर पहुचाईंदो हुजे, मुफ़्त में को खजी पहुचाईंदो हुजे, मुफ़्त में तोहफ़ा ॾींदा हुजनि, वेठा हुजनि, का बि लालच लोभ न हुजे उन्हनि वटि, उहे इन लाइ हुजनि त मक़सदु हुजे, मक़सदु हिकिड़ो ई हुजे, सभिनि जो गॾियल मक़सदु हुजे ऐं सभु गॾु वेठा हुजनि। ऐं पोइ आउं त चवां त भिटाई साईं यारो बेत पूरो पूरो हुजे त अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार, सभु गॾिजी वेहंदा हुजनि, सूर साॻियो हुजे, वेठा सलींदा हुजनि, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो, फ़ोन कॉल वई हुजे, सो अवां फ़ोन कॉल ते शामिल ज़रूरु थींदा हुजो, कचहरी बि कंदा हुजूं, ॻाल्हियूं कंदा हुजूं, पर दरिया बसां खे जेको कल्ह ॾिसी आयो हुजां न, अवां सभिनी उहो प्रोग्राम रामू राधा जो ॾिठो बि हुजे। ऐं महिरान टीवी हर वक़्तु हर लम्हे महिरान टीवी ख़बरुनि खां परियां लतीफ़ साईं जा बैत जेके अव्हांखे ॾेखारे उते अव्हां ॾिसो, महिरान टीवी जा कार्टून अव्हां ॾिसो, मौसीक़ी ॾिसंदा हुजो, ख़बरूं ॾिसंदा हुजो, यानी हर ॻाल्हि खां अव्हांखे आगाह कयो वेंदो हुजे, अव्हांखे उन ॻाल्हि खां सौर ॾिनो वेंदो हुजे त अव्हांखे कीअं हुजणु खपंदो हुजे, अव्हांजी तालीम सौर बनी ॿारो हुनर सावक इहो हुजे छा, पंहिंजी मालिकी कीअं करणु खपंदी हुजे, मालिकी कीअं वारसी कीअं करणु खपंदी हुजे, इहो सभु कुझु जेको हुजे महिरान टीवी खे ॾिसी करे अव्हां ॾिसंदा बि हुजो, शामिल बि थींदा हुजो, प्रोग्रामनि जी साराह बि कंदा हुजो त इहो ॾाढो सुठो बि हुजे, ऐं फ़ोन कॉल करे प्रोग्राम में शामिल थींदा हुजो त इहा बि हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। सो हिन लम्हे अव्हां खे वठी हलंदासीं वरी हिकिड़ो ख़ूबसूरत गीत हुजे, अव्हां जे नज़र कंदा हुजूं, जानमई मास्टर वलीअ जो आवाज़ु हुजे, ॾिया ॾिया लाट सां चौधारी चमकाट सां, इनखे ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदो हुजां त अञा खोड़ सारी कचहरी कंदा हुजो। दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां सभिनी खे, जेके बि ॾेह परॾेह में घर में ॾिसंदा हुजो, मारूं भेनरूं जेके बि हुजो, साणीअ वासी जेके बि हुजो, अव्हां सभिनी खे भलीकार चवंदो हुजां। पर अॼोके जेका सुबुह अॼोको जेको आचर हुजे, इन ते सुबुह जो फजर वेल खां ऐं सुबुह सुबुह जो अलल फजर जीअं सिचंदा हुजूं त पुलिस जा पोइ इन मुज़ाहिरीन इहे रोड ते जेको धरणो ॾेई वेठा हुजनि, मारोड़ा पंहिंजी ॻाल्हि कंदा हुजनि, ॾाहा हुजनि, वकील हुजनि, जेके बि हुजनि, पोइ उन ते इहो आंसू गैस, पोइ मार, पोइ इहो जेके बि सभु रंग थींदा हुजनि उहे थींदा हुजनि, पर उहे मारवाड़ा झांगीड़ा पोइ बि इहो चवंदा हुजनि त असां पंहिंजी ॻाल्हि हक़ीक़त भरी ॻाल्हि कंदा हुजूं, असांखे पंहिंजे दरिया बासा जो जेको दर्दु हुजे उहो घर में बि वेहणु न ॾींदो हुजे, सुम्हणु न ॾींदो हुजे, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे परियां ईअं वठंदो हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं बहार हुजनि? अल्लाह जो करम आहे, ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, प्रोग्राम ॾिसंदा हुजो, रंग ॾिसंदा हुजो, ॻाल्हि ॿुधंदा हुजो, छा चवंदा हुजो? वाह वाह, ऐं बबोले बि धनो लॻो पियो आहे। हाओ, पोइ एॾां बि धण जे भला एॾां अॼु त जेका सुरताल हुजे त जेॾां केॾां जेका हुजे, दां हुजे, वोए वोए हुजे, वाको हुजे त एॾां छा हुजे सूरताल? एॾां बसि साईं धरणो लॻो पियो आहे, वकील वीचारा असांजा वेठा आहिनि, मोहतरम वीआईपी माण्हू। अवां बि वेंदा हुजो हुते पोइ? हा साईं, असां थी आया आहियूं, धरणे मोकल मोटी आया आहियूं, अलाह करे ख़ुशि हुजनि। वाह वाह, माना तव्हां विया हुजो चकर ॾेई वरी मोटी अचे पंहिंजे कखनि में पहुता हुजो। जी जी, महिरान टीवी ऐं प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, ऐं अवां सभिनी खे भलीकार बि चवंदो हुजां, अवां फ़ोन कॉल करे शामिल थी इहो हाल अहवाल बि ॾिनो हुजे, ॾाढो सुठो लॻो हुजे। हिकिड़ो फेरो ॿुधाइजो साईं, महिरबानी। ज़रूरु 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 ॾेखारींदा हुजूं, ज़रूरु ॾेखारींदा बि हुजो, ॿुधाईंदा बि हुजूं, वॾी महिरबानी हुजे, लख थोरा अवां शामिल थिया हुजो।
पर भिटाई साईं जो बेत हुजे त जिनी डांद न बिज, जिनी डांद न बिज तिनी पिणु तुंहिंजो आसरो, जिनी डांद न बिज तिनी पिणु तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। पर हींअर ॻाल्हि कहिड़ी केरु कंदा हुजनि त जंहिं वटि डांद बि न हुजे, बिज बि न हुजे, उहो उन्हनि खे बि आसरो इन सिंधूअ में हुजे त इहो ख़ुशहाल हुजे, उन आसरे मारवाड़ा ख़ुशहाल थींदा हुजनि त असां सभिनी जो बि रोज़गार थींदो हुजे, असां बि हिते रहंदा हुजूं, असांजी बि ख़ुशहाली उन सां गंढियल हुजे। सो इहा ॻाल्हि, इहो बेत बि तस्दीक पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हलो हेलो, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? मैं मदीने को तो ॻाल्हायां, हाजी शम्स मीरजत। हाजी शम्स मीरजत साईं, ख़ुशि हुजो, चङा भला हाजी साहब ठीकु हुजो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। भले पार खां फ़ोन कई हुजेव, सुबुह सां ॾाढी ख़ुशी थी हुजे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, क़ुर्ब अवांजा। आबाद हुजो। इहे असां पाकिस्तान जे लाइ हर हर खां दुआऊं घुरूं। हाजी साहब इहे घुरण बि खपंदियूं हुजनि। हा साईं, जस हुजे वकीलनि खे, सभिनी जेके बि असांजा भाइर आहिनि, जो एॾो मामिलो उथारियऊं, अल्लाह साईं उनखे ख़ुशि रखे। हाजी साहब अॼु बि दुआ कंदा हुजो, अॼु बि माना ॾुखियो उन्हनि ते वक़्तु हुजे त उन्हनि लाइ दुआ हुजे। साईं हले थी, दुआ हले थी पई रोज़ रोज़। वाह वाह, इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह, मदीने में सभु माण्हू जेके पहुचनि था दुआऊं घुरनि था, सलाम पढ़ी। वाह 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 वाह, इहे सभिनी मुस्लमाननि जे लाइ बिल्कुलु अल्लाह कामयाबु कंदुनि, अल्लाह कामयाबु कंदुनि। को वही दली जो असांखे कलाम ॿुधाए। ज़रूरु 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 ॾेखारींदो। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा लख थोरा, बिल्कुलु छो न कंदा हुजनि। ऐं भले पार जॾहिं सिंध जी ॻाल्हि बि वेंदी हुजे, सिंध जी ॻाल्हि बि ॻणबी हुजे त इहा थधिड़ी हीर सिंध खाईंदी हुजे त पोइ उतां खां दुआऊं छो न थींदियूं हुजनि। ऐं उहा ॻाल्हि मारवड़नि ताईं पहुती हुजे। अवां ॾिसंदा हुजो त अवां पंहिंजनि घरनि में वेठा हुजो, पर जेके परॾेह में वेठा हुजनि इहे बि ओतिरा बेताब हुजनि। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मौला अली मदद। दादा केरु कहिड़े शहर खां भा? अदा अंसार को तो ॻाल्हाईंदो जे गुलशन हदीस कराची खां। वकील बिरादरी लाइ गॾु हूंदा हुजऊं, मिटाए ते लिंक रोड ते माशाअल्लाह वॾो धरणो लॻो पियो हुजे। हींअर कराची? हा, लिंक रोड न आहे पंहिंजो जेको ठटे रोड वेंदो। हा ठटे वारो रोड, गुलशन हदीस ते हिते वकील बिरादरी वेठी हूंदी आहे, राति जो सॼी सॼी राति गॾु हूंदा आहियूं, मिटाइनि था असां। वाह 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 वाह, माना इहो कराचीअ में माना इहा सॼी सूरत हाल ते माना वाक़फ़ हुजी। हा हा, सभु माना वकील बिरादर सां गॾु हुजऊं। मूं वटि माना 30 खोसा बिरादर हुजनि, 30 जी राति जो मज़दूर पंहिंजा नवाब जा सभु माना वठी वेंदो हुजा हुते। वाह 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 वाह, पोइ हुननि जी माना ख़िदमत बि कंदो हुजी या रुॻो ॾिसंदड़ वेंदो हुजी? न न, ख़िदमत बि कंदा। सभिनी खे सलाम चवंदो हुजी। ऐं इहा अवां सभिनी खे लख शाबसूं हुजनि, जस हुजे अव्हां खे जो हिक ॿिए जे लाइ एतिरो एतिराम रखंदा हुजो, हिक ॿिए जी ॻाल्हि खे वधाईंदा हुजो ऐं हिक ॿिए खे मान ॾींदा हुजो। वॾी महिरबानी हुजे, लख कुर्ब। हे अदो असांखे गुलशन हदीद कराची खां असांजे पंहिंजे सुवारे सिंध जे अहिड़े मलूक शहर खां जिथे समुंड हुजे उतां खां फ़ोन करे ऐं पंहिंजी ॻाल्हि ॻणाई हुजे, इहा ई त ख़ुशी आहे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। हैदर भटिया दा छा हाल हुजे? ख़ुशि जी चङो भलो? अदा सभु ख़ैर हुजे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां दा ख़ुशि जो बि मुंहिंजी ख़ैर हुजे न? सभु ख़ैर हुजे। कॾहिं दादू, कॾहिं लाड़काणो, कॾहिं लाहौत हुजे, भला किथे किथे कंहिं धणे में कंहिं दोस्तनि सां गॾु बि वेठो। पंहिंजा बचड़ा मोकिलिया समय चोथों ॾींहुं उते आहिनि। मां ख़ुदाबाद में तव्हां वीडियो ॾिसो, ख़ुदा में ठाहियूं। अॼु मां तव्हांखे हुते होटल ते तव्हांजो प्रोग्राम हले पियो, मुंहिंजो अदा खां मुबारक ॿुधी सघां। धाणो कामयाबी आहे, असां अञा ताईं वेठा ट्रैफिक मुकमल बंदि करे वेठा आहियूं। माना तूं बि धणे में हुजी? जी अदा, जी अदा, मां साम्हूं होटल ते हले पई तव्हांजे प्रोग्राम जी, मां हाणे कॉल कई आहे। महिराणी टीवी माना होटल ते हलंदे हुजे, ॾिसंदो हुजे, धणे में बि शामिल हुजे। जी अदा, जी मां हाणे अदा खां शामिल थियो आहियां। कहिड़े थाणे में वञी करे तव्हांखे नाला ॿुधायां, हुननि जा आवाज़ ॿुधायां। हा, इहो ॿुधाईंदो हुजे, या त पोइ अञा मूंखे वरी वधीक पक थींदी हुजे, या त अदो हैदर किथे बीठो हुजे।
बसि तव्हां बि जेको आहे तव्हांजो साथ रहियो असीं इंशाअल्लाह ताला कामयाबी थींदी। है हर कदम कामयाबी ॾांहुं, हर कदम कामयाबी ॾांहुं। सो वॾी महिरबानी हुजे लख थोरा। सो सिंध जावा हुजनि, इहे आणीनि चाढ़ीनि, इन्हनि खे कला हुजनि, अलमंज़र जा मंज़र ॾिसंदो हुजां त पोइ मूंखे ज़हन में इहा ॻाल्हि आई हुजे ऐं सोचींदो बि हुजां त हिन धरतीअ जा रहंदड़ माण्हू एतिरा त पुरएतमाद हुजनि पंहिंजे धरतीअ लाइ, पंहिंजे ख़ुशहालीअ लाइ, त हुननि खे मेड़ण वारी न हुजे, उन्हनि खे उहो हिर्स न हुजे। हू चवंदा हुजनि बसि पंहिंजी धरती हुजे, रहिया पिया हुजूं, जेको कुझु मिले गुंदण का मानी मिले खाई, वरी सुबुह जो ॾिसंदा हुजूं। पोइ हारी हुजे, मज़दूर हुजे, पोइ थोरे ज़मीनदार हुजे, दुकानदार हुजे, होटल वारो हुजे, सैलून वारो हुजे, खीर खपाइण वारो हुजे, इहे सभु तबकल ते जीअण वारा हुजनि। सिंध जी आउं ॻाल्हि करां त सिंध जो माण्हू अहिड़ो त मणियादार हुजे न धरतीअ जो, दरिया जो, जंहिं पाणी पीतो हुजे उहो उन मालिक ते हुजे, उनजो सभु कुझु उन ते छॾियल हुजे। मुंहिंजा मालिक साईं बसि तुंहिंजे आसरे हुजूं। ॾियण वारो बि ॾातार हुजे, ॾिए उन्हनि खे, तकलीफ़ बि उन्हनि खे हुजे, पर उन्हनि में इहा जेका उन्हनि जी कैफ़ियत हुजे न, तॾहिं हीअ औलियान बुज़ुर्गनि जी इहा धरती बि तॾहिं सड़ी वेंदी हुजे त हीअ तवकल ते जीअंदा हुजनि। अॼु जो हुजे, सुभाणे मालिक साईं पाण ॾे। इहा ॾातार जी ॻाल्हि हुननि खे सम्झ में हुजे, इन जे करे बेफ़िक्र हुजनि। घर जे रहण जी जाइ बि न हुजे, पोइ बि पुरएतमाद हुजनि, पोइ बि वेठा हुजनि रोड ते, धरणे ते वेठा हुजनि। जिन खे पंहिंजो अझो न हुजे, जिन खे ॿनी ॿारो न हुजे, पोइ छो कंदा हुजनि। हुनखे धरती, हिन धरतीअ जी ख़ुशबू अहिड़ी आहे, हू किथे वञी वेहंदा हुजनि, हू कंहिंसां ॾुख सलींदा हुजनि। हुननि खे इहो जीअणो हुजे, हुननि खे जीअणो हुजे त हिन धरतीअ में असांखे जीअणो बि हुजे, मरणो बि हुजे। ऐं हीअ धरती कीअं हुजे, हिन मालिक साईं असांखे हीअ अहिड़ी धरती ॾिनी हुजे जंहिंमें सिंधू दरिया बि हुजे, जंहिंमें मौसमूं बि हुजनि, जंहिंमें ख़ुशियूं बि, हिक ॿिए जो लिहाज़ बि हुजे, हिक ॿिए जो आदर भाव बि करिणो हुजे। उन धरतीअ खां ई कीअं मुंहुं मोड़े सघंदा हुजनि। जेके ही तवकल कंदा, ही मालिक ते, ही ॾातार ते रखियो हलंदा हुजनि, जेको थियो हुजे। पोइ लठा बाठा उन खां बि न ॾिजनि, जेको थियो हुजे मालिक साईं। हितां जी जीजड़ अमड़ियुनि खे बि सलाम हुजे न, जिन अहिड़ा बच्चा ॼणिया हुजनि, जिन अहिड़ी जीजल ते उन लाइ दुआ कई हुजे, अबा को सुवाह न लॻियो, पिया हलंदा हुजो, अबा बसि ॿाहुनि ॿधे जी वाट हलंदा हुजो। इहो हिन धरती जा माण्हू ॼाणींदा हुजनि, तॾहिं त हीअ मुहज़ब बि सरजे, एतिराम वारी बि सरजे, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे पाणीअ सां, पंहिंजे दरिया सां। हिन दरिया मां जो पाणी पीए, जो अनाज खाए, उहो हितां जो थी वेंदो हुजे। ओलिया बुज़ुर्ग कीअं, इन ॻाल्हि ते हर माण्हू खे तकलीफ़ थींदी हुजे। पोइ नंढड़ो बालक छो न हुजे, उनखे इहा ख़बर, उहो बेख़बरी में उहो बि बीठो हुजे, ॻाल्हि कंदो हुजे दरिया जी। उहो दरिया ॾिठो बि न हुजे, भला फोटू में ॾिठो हुजेसि न, पर उन विच में उन्हनि जे वाकिरनि खे न ॾिठो हुजे, उहो बि ॻाल्हि करे। उहो शहर में रहंदो हुजे, पढ़ंदो हुजे, स्कूल खां घर ताईं, घर खां स्कूल ताईं वेंदो हुजे, शहर में गाॾियूं रोशनियूं ॾिसे, उहो बि ॻाल्हि कंदो हुजे। परॾेह में जेको बालक वेठो हुजे, उहो बि ॻाल्हि दरिया जी कंदो हुजे, पाणीअ जी, दरिया मारोड़नि जी ॻाल्हि करे, त उन्हनि खे तकलीफ़ हुजे। जंहिंजो अझो न हुजे, जंहिंखे ॿनी ॿारो न हुजे, जेको हारी हुजे, जंहिंजे बदन ते पूरी कमीज़ बि न हुजे, कपिड़ो बि न हुजे, सॼो ॾींहुं हिन गर्मीअ में निटण उस में उन पाणीअ खे, उन ॿारे खे भराइण जे ओसीअड़े में हुजे, त इहो भरबो, इहो अनाज लहंदो, मुंहिंजा बच्चा खाईंदा हुजनि, इन मां पढ़ंदा हुजनि, इन मां ॾाज गॾु करां, इन मां ख़ुशी करां, मां पुट जी शादी करां, अमड़ सोचे न्याणीअ जी शादी करां, मुंहिंजो औलाद वधंदो जे पढ़ंदो। उनखे अवां कहिड़नि लफ़्ज़नि में लिखंदा हुजो, शाइर त लिखी विया हुजनि, भिटाई साईं त लिखी छॾियो हुजे, पर ॻाल्हि सम्झण जी हुजे। हिते छो सुघड़ पैदा थींदा हुजनि, ॾाहा पैदा थींदा हुजनि। अॼु जी ॻाल्हि 50 साल अॻु ई करे छॾियो, 50 साल अॻिते जी ॻाल्हि अॼु करे छॾींदा हुजनि। इहो किथां जा, इहे सिंध जा माण्हू हुजनि, एॾा ॾाहा हुजनि। मुंहिंजे दड़े जी इहा तारीख़ अव्हां जे साम्हूं पई हुजे,
दुनिया में भला हुजे उहो ॾेखारींदा बि हुजनि, ॻाल्हि सम्झ में बि आई हुजे त उन वक़्तु दरिया जे कंधीअ ते इहो वणिज वापारु करे इहे पका घर, इहा माड़ी ठाहींदा हुजनि, इहे स्विमिंग चवंदा हुजनि, इहे पूल ठाहींदा हुजनि ऐं अहिड़ो निज़ाम ठाहींदा हुजनि जो पाणी निकाल जो निज़ाम ठाहींदा हुजनि। पर असां वटि दरिया भरिसां जो अहिड़ो निज़ाम हुजे, अहिड़ो सुठो निज़ाम ठहियलु हुजे जेको पुछड़ीअ ताईं वेंदो हुजे, अहिड़ो निज़ाम हुजे जेको समुंड सां मिलंदो हुजे, उहो बि कंहिंखां बर्दाश्त न थींदो हुजे। पोइ उनजे लाइ माण्हुनि खे ॾुख छो न थींदो हुजे, अबा तकलीफ़ छो न थींदी हुजे, उहा ॻाल्हि छो न ॻणींदा हुजनि, वोए वोए छो न कंदा हुजनि। त मूं चयो दरिया भरिसां ते वियो हुजे, अलमंज़र जा मंज़र ॾिठा हुजनि, मुहाणे सां मुंहिंजी ईअं कचहरी थी हुजे, ॿेड़ियूं ख़ाली वीरान पयूं हुजनि, पाणीअ जे लाइ दॿा, दुॿो जेको जानवरनि लाइ हुजे, जंहिंमां असां जानवर कहिड़ो चऊं, अबा पखी पखण कुतो इहो पीए पाणी, ऐं उन मां दॿो भरे मारवाड़ा भरे वञी पंहिंजे औलाद खे पियारींदा हुजनि। इहो इहो ॾुखु वॾो आहे। पर इन ॾुख मां माण्हू खे निकिरणु खपंदो हुजे, माण्हू जे अंदरि हौसलो हुअणु खपंदो हुजे, ऐं तारीख़ में जॾहिं माण्हू खे पाण खे शामिलु करणो हुजे, तारीख़ जे सुनहरी लफ़्ज़नि में पाण खे शामिलु करणो हुजे न, पोइ भिटाई साईं जो बेत हुजे त उन्हनि खे को बि तकलीफ़, उन्हनि खे अवां कुझु बि कयो, कहिड़ी बि तकलीफ़ ॾियो, पोइ उन्हनि खे कुझु न थींदो हुजे, छो त भिटाई जो बेत उन्हनि पढ़ी छॾियो हुजे त ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी, ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी, मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो। सो उस्ताद वहीद अलीअ जो कलाम हुजे, ही सांगीअड़ा अथई साॻिया। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अवां असांजा खोड़सारी कचहरी कंदो हुजनि। वेठे जिनी वटि, वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तनी सी कट, तूं तनी सी कट। हाय हाय, भिटाई साईं केॾो न असांखे सुहिणे नमूने सम्झायो हुजे त जेके वेठा हुजनि उन्हनि वटि वेंदो हुजे, जिते तुंहिंजा सूर घटिबा हुजनि, जिते तोखे ॻाल्हि सम्झ में ईंदी हुजे न, उते वञी वेहंदो हुजे। वेठे जिनी वटि ॾुखंदो ॾूर थिए, तूं तनी सी कट, ओॾा अॾे पखड़ा, जेतिरा ॾींहं घुरिजे वेठो हुजे उन्हनि सां, पंहिंजा ॾुख विरहाए, पंहिंजो दर्द ॿुधाए। हींअर सुवारे सिंध उन हाल में हुजे त उते सभु को ईंदो हुजे, सभु को वेहंदो हुजे, सभु को ॻाल्हि पंहिंजी कंदो हुजे, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां अदा? अदा मां डेरकी खां ॻाल्हायां थो, अली शायदि। ॿियो ख़ैर आहे? तबियतूं ठीकु अथनि? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। अवां ठीकु हुजो, चङा भला हुजो, तबियतूं कीअं हुजनि, कीअं ॾिसंदा हुजो अॼोकी सूरत हाल खे? शुक्र आहे अलाह जो, सभु ठीकु आहे, ख़ैर आहे, मालिक जा अहसान आहिनि। वाह वाह, अवां ख़ुशि? सिंध जो दुख आहे जी अदा। असां मोहतरम चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो साहब जो दिलि सां दुख आहे, हुन सिंध जो केस बिगड़ियो आहे। बसि इहो अवां सभिनी खे इहा ॻाल्हि, जी जी, असां बाहैसियत पीपल्स पार्टी सां मोहबत करण वारा आहियूं, पर हिन वक़्तु जेको आहे न असांखे दिली दुख आहे चेयरमैन पीपल्स पार्टी जो। बसि हाणे इहो, जी जी जी, त हिन जो एतिरो दुख आहे त हुन आमिर नवाज़ भाउ जी जेको आहे हिमायत न कई आहे। असां वकील भाउ खे सुर्ख सलाम पेश कयूं था ऐं क़ौम परस्तनि खे। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। सो हाणे इहो जेको सियासी ऐं समाजी इहो जेको कमु हुजे, इहो अवां सभु हुजो त कहिड़ी पार्टी सां प्यारु कंदा हुजो, कंहिंखे वोट ॾींदा हुजो, इहो हिकिड़ो ज़ाती अवां जो हक़ु हुजे। पर अवां कीअं हुजो, अवां पंहिंजे माण्हुनि सां पंहिंजे ॾुखनि सुखनि में उन्हनि जी जेका घणाईअ जी जेका ॻाल्हि हुजे उन सां अवां गॾु आहियो या न आहियो, इहो अवां ते पाण ते हुजे। असां वेली फ़क़ीर माण्हू हुजूं,
असां इहो कोन ॼाणूं त का असांखे न कोई सियासत अचे न को सियासत करूं, बसि असां पंहिंजे धरती ते रहण वारा माण्हू हुजूं। पोइ आउं त चवां त हीअ दरियावड़ जेके बि हुजनि, भला मूं समेत जेके हुजनि, असां इहो दरिया जे कंधी ते बाबा नंढा थी वॾा थिया हुजूं। सो असांजे लाइ दरिया पासा हुजे, सभु ॻाल्हि असांजे लाइ उहो हुजे। सो इन में ख़ुशहाली त असांजा ॿचड़ा बि खाईंदा हुजनि, असां बि खाईंदा हुजूं। हाणे जॾहिं असांजो पेट ई पूरो न हुजे त पोइ असां केॾांहुं वही सियासत खे हिन खे ॾिसूं। सो इहो रंग सभु अव्हां ॼाणींदा हुजो, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां अदा? नवकोट जमील सुमरो शेर नवकोट ख़ुशि आहियो? ठीकु आहे, सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। अव्हां ख़ुशि हुजो, चङा भला नवकोट वारा सभु ठीकु हुजनि? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो, सभु ख़ैरु आहे, ख़ुशि आहियो? बसि जेको हींअर मारवाड़नि जो हाल हुजे उहो रामले जो बि हाल हुजे। जी 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 हा, जहिड़े हाल में मारवाड़ा हुजनि ईअं रामो बि हुजे। पोइ अव्हां ॾिसंदा बि हुजो, ॻाल्हि ॿुधंदा बि हुजो, प्रोग्राम में शरीक बि थिया हुजो। कीअं लॻंदो हुजे मराठी जो ही प्रोग्राम, कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी हुजे, अॼु फ़ोन कॉल करे मुंहिंजो भाउ शामिल थियो हुजे। अॼु माशाल्लाह पाणी जी माना मेचा त लॻा पिया आहिनि, कीड़नि धरूं वेठा आहिनि, हुनजे लाइ असांजो मुतालबो आहे इहो पाणी जेको आहे सिंध जो जाको आहे, सिंध खे पाणी ॾिनो हुयो। बिल्कुलु सही चवंदो जी, सुहिणी ॻाल्हि कई हुजे। पाणी जी शदीद खोट आहे असां वटि शेर नवकोट में, पाणी जी शदीद खोट आहे, पाणी फॉल ॾिनो आहे ऐं वकीलनि खे बि इहो ॾिनो आहे। ठीकु हुजे, वॾी महिरबानी हुजे। सो हर तरफ़ ॾिसो त इहा ॻाल्हि हुजे। असां फ़क़ीर माण्हू पंहिंजे इन घर जे चवंदा हुजनि त मसइलनि में पूरा हुजूं। तो हाणे असांखे हीअ ॾिसो थो बि ॻाल्हि पाणीअ जी करे त घर में बाबा पाणी जिथे न अचे, हींअर शहर में ॾिसो त पाणी कोन हुजे। दरिया पासा जो हाल इहो हुजे त शहर में पाणी न अचे ऐं असां वटि जर बि खारा थियो वञनि। अहिड़ो त हिकिड़ो मालिक साईं निज़ाम ठाहे छॾियो हुजे। हाणे इहा ॻाल्हि बि उतां जन माण्हुनि खे सम्झ में ईंदी हुजे न। भला मूं जहिड़े आउं खणी चवंदा, मूं जहिड़ो भला को ॾढ माण्हू जंहिंखे अकुलु भला पूरो सारो हुजे, उनखे बि इहा ख़बर हुजे त असांजा जर जेके हुजनि कड़ा थी वेंदा हुजनि, दरिया पासा ईंदो हुजे त असांजा जर बि मिठा थींदा हुजनि। पोइ हे जेके दुनिया में पाण खे वॾो अकाबर सम्झनि, ॾाहो सम्झनि, मालिकी करणु चाहींदा आहियूं, हुनखे इहा ख़बर न हुजे त हिन जो पाणी खारो थींदो हुजे, हिन जो मिठे पाणीअ सां या दरिया जे पाणीअ सां हिननि जी ज़िंदगी कीअं थींदी हुजे, हिननि वटि बीमारियूं थी पवंदियूं हुजनि, हीअ किथां दवा कंदा हुजनि, किथां गुज़र बसर कंदा हुजनि। बसि ईअं ॻाल्हि रुगो ठली बसि थांवनि वांगुरु ठड़को करे ॻाल्हि करे छॾणी हुजे, पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे। हलो हलो मामा, जीअं सिंध मामा सदा जीअं छा हाल हुजे? ख़ुशि जी चङो भलो। केरु कहिड़े शहर खां? छा हाल हुजे? ख़ुशि जी चङो भलो। तबियतूं बहार? अलाह जी महिरबानी आहे। हाणे इहा लठ तो वरी त पहिरां लंजवार खे कोटी थी आहे धरणे वारनि जे ख़िलाफ़। बाबा इहा ॻाल्हि सभु अव्हां ॾिसो पिया त इहो सभु अव्हां जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा करिणो हुजे, अव्हां सभिनी खे शामिलु थियल हुजे। हे रामण फ़क़ीर त अव्हांखे इहा सॼी ॻाल्हि कयो ॿुधाईंदो हुजे। अव्हां त इहे टीवियूं बि ॾिसो या मोबाइल बि ॾिसो, मूं फ़क़ीर वटि त इहा मोबाइल बि कोन हुजे। अव्हां जे सभिनी जे वाता ॿुधां त हींअर कहिड़ो लठ तूं फेरा लंजवार हर भरू असांखे सेलिंग थो करे, फायरिंग थो करे। किथे वेठो हुजे हींअर जो इहो थियो हुजे? हा, इहो कहिड़े धरणे ते हुजी? इहो धरणो बबरलो ते उते वेठो हुजी हींअर? असीं हींअर वेठा आहियूं निकरण उस में, उहो लिया लंजवार दड़का पियो ॾे त पुलिस वटि पियो अचां। हींअर उते बबरलो ते हुजी? जी जी, उतां फ़ोन करी हुजई? हा, उतां फ़ोन कई अथमि तोखे। इहो होटल ते ॾिसंदो हुजी छा किथे? हा, होटल ते आहियां पासे में। वाह वाह, पोइ घणनि ॾींहंनि खां उते हुजी? अॼु मूंखे 9 ॾींहं आहे। तूं त सफ़ा को ॾाहो हुजी, तूं त सफ़ा माना जीजल सां ईअं झोलीअ में घिड़ियो वेठो हुजी। बसि हा, बसि धरती माउ जो फर्ज़ अदा करण आया आहियूं। वाह वाह वाह, ख़बरूं कर त हिननि पीपी वारनि खे कुझु गैरत थिए। अबा अबा, पोइ वाको करणु खपंदो हुजे। असुलु पंहिंजी ॻाल्हि कंदा हुजो। ॿियो हाणे दुनिया खे कहिड़ो ॿुधाईंदा हुजूं? घर जो सूर चवंदा हुजनि, घर में सलींदा हुजूं, ॿियो छा कंदा हुजूं?
बस लठ फेराए तो वरी फ़क़ीरनि वारी। बस इहो दुआ कंदो हुजे फ़क़ीर लठ खां बिना बि असांजी ॻाल्हि बि दुनिया ताईं पुॼंदी हुजे। जी जी जी। सभिनी खे सलाम चवंदो हुजे, सभिनी खे सलाम। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। अल्लाह ख़ुशि रखे। कुर्ब जुड़िया हुजो, जुड़िया हुजो। अवां सभु मेरान टीवी खे उतां बबरलो धणे में वेही होटल ते बि अवां ॾिसंदा हुजो ऐं हिन फ़क़ीर जी ॻाल्हि खे बि ॿुधंदा हुजो। पर असां ॻाल्हि करूं छो त असां ॻाल्हि करूं पंहिंजी ऐं पंहिंजे घर जी, पंहिंजे मारवाड़नि जी, पंहिंजे माण्हू त दुनिया जी ॻाल्हि कंदा आहिनि। दुनिया में हे थींदो हुजे असां चवंदा आहियूं पहिरियां पंहिंजो घर त ठाहींदा हुजूं, पोइ त वञी ॿाहिरि का ॻाल्हि कंदा हुजूं। घर में असां वटि पूरी मानी बि न हुजे, ॿ वेला खाई सघंदा हुजूं। असां वटि घर में पाणी बि पूरो न हुजे, पाणीअ लाइ बि परेशान हुजूं, फ़सुलु करण लाइ बि परेशान हुजूं, फ़सुल जे अघ लाइ बि असां परेशान हुजूं, मज़दूरी करण लाइ बि परेशान हुजूं, दवा बि न वठी सघंदा हुजूं, घर में का नाचाकाई हुजे त उते असां पोइ कहिड़ी असां दुनिया ते कहिड़ी नज़र वेंदी हुजे। पोइ वरी चवंदा हुजनि दादा हितां जा माण्हू अहिड़ा सादा हुजनि, ॿाहिरि जी ख़बर बि न हुजनि। हितां जा माण्हू सादा न हुजनि, हितां जे माण्हुनि सां अहिड़ो करे छॾियो हुजेव जो हुनखे तालीम खां परे, हुन खां मिठो पाणी, उन खां परे को सावक खां परे, हुनखे अहिड़ी त ॾुखनि में इन्हनि ॾोजरनि में विझी छॾियो हुजऊं जो बसि उहे पंहिंजीअ में पूरा हुजनि त ॿिए ॾे काॾां खणी ॾिसंदा हुजनि। ॻोठ में त उते वेही उते वेठा हुजनि। पर हिकिड़ा उहे हुजनि जो भिटाई साईं जो बेत हुजे त जिनी सुख न आहे को चारण से चइजनि। भिटाई साईं के जिन खे सुख न आहे न, जेके वेठा हुजनि सुख सां बि वेठा हुजनि पर उन्हनि जे अंदरि हुजे त अॼु सुख हुजे, सुभाणे मथां ॾुखियाई थींदी हुजे, पोइ उहे वेहंदा न हुजनि। हाय सो हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे या परियां वठंदो। हलो हलो, फ़ोन कॉल वारो वियो हुजे सो हाणे ज़रूरु गानो प्ले कंदो पर भई त परियां त भिटाई साईं जो त जिनी सुख न आहे को चारण से चइजनि। इहे रोडनि रस्तनि ते अव्हांखे सभु इहे नज़र अॼु चारण ईंदा हुजनि, पोइ इहे वकील हुजनि, ॿाहिरि पोस्ताद हुजनि, शागिर्द हुजनि, हारी मज़दूर, इहे सभु। हाय जिनी सुख न आहे को चारण से चइजनि, रुञ राह पुछनि, रुञ राह पुछनि, कुल्हनि मथे कीनरा। सो हाणे वरी हलंदा हुजूं, अव्हांखे हिकिड़ो अहिड़ो ई गीत ॾेखारींदा हुजूं। इन गीत खे ॾिसंदा हुजो, उनखां पोइ वापसि ईंदो हुजां त अञा अव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदो हुजां। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे, अव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रामू राधामी अॼु जा जेके इहे रंग हुजनि, अॼु सॼी सिंध जी सूरत हाल इहा हुजे त जिथे जिथे रोड रस्ते ते जिथे धणा लॻल हुजनि, पोइ बबरलो में धणो लॻल हुजे, कराची मलीर वारे पासे जेको हुजे उते जित कित जेको हुजे रोड रस्तनि ते पुलिस कड़की पई हुजे ऐं पुलिस उन धण खे उन्हनि ते जेको तशदुद कयो हुजे। सो जेके जेके जिते जिते आहिनि उहे सभु जेके बि सिंधवासी आहिनि, जेके मारवाड़ा झांगिड़ा आहिनि उहे, ऐं पोइ बि माण्हुनि जो जेको रुख आहे उहो बबरलो जे तरफ़ आहे। ऐं बबरलो में हर माण्हू हर उहो वाहण वस्ती चए त हीअ अमुन वारी धरती आहे, हिते अमुन सां सभु वेठा हुजनि ऐं पंहिंजी जेका ॻाल्हि हुजे उन ॻाल्हि ते अटल हुजनि, पंहिंजी ॻाल्हि करण लाइ बीठा हुजूं त सिंधूअ जी जेका सूरत हाल आहे इहा हर माण्हूअ जी दिलि जी ॻाल्हि आहे। सिंधूअ सां हर माण्हूअ जो साहु ॻंढियल आहे, इन जे करे उन ॻाल्हि ते अटल बीठल आहिनि। पर जेका सिंध जी हाणे ताज़ी जेका सूरत हाल हुजे त सोशल मीडिया हुजे, ख़बरूं हुजनि, टीवी ते वेही ख़बरूं ॾिसां बि त इहो हुजे त जेको पुलिस पंहिंजी कार्रवाई कंदी हुजे पर एहतजाज करण वारा उहे पंहिंजे रोडनि रस्तनि ते, पोइ रोड ब्लॉक थी आहे, पोइ नसीब नगर, पोइ बाईपास, जिते बि ॾिसूं त उते इहा ॻाल्हि थींदी हुजे त हे बि रोड ब्लॉक, हे बि ब्लॉक। पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे वठंदा हुजूं। हलो अस्सलाम वालेकुम, शौकत ब्रो मिरको खां पिया ॻाल्हायो। छा हाल हुजे ता? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार हुजनि। ख़ैर ख़ैर लखे तव्हां ॿुधायो साईं ख़ैर आहे? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। मेरान टीवी ॾिसंदा हुजो, प्रोग्राम रामू राधा ॾिसंदा हुजो, अॼोकी सिंध जी सूरत हाल ॾिसंदा हुजो। छा चवंदा हुजो? इन जे हवाले सां इहो ई चवंदा जो जिते किथे पाणी जो कमी थी रहिया यानी जेके कढिया इहे नामंज़ूर थींदा इंशाअल्लाह ताला।
सही सिंध जो सूरत हाल उहो ई साॻियो रहंदो इंशाअल्लाह ताला। हलो जी 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 अदा ॿुधंदो हुजां। हा अगरि सूरत हाल उहो ई रहंदो इंशाअल्लाह इहे कैनाल नामंज़ूर थी वेंदा इंशाअल्लाह। सिंधी आहियो न जी जी पोइ कोन अचिणो अॻिते वधंदा इंशाअल्लाह ताला। बिल्कुलु सही चवंदो जी, वॾी महिरबानी हुजे अवां प्रोग्राम में शामिलु थिया हुजो ऐं ॻाल्हि कई हुजे प्रोग्राम में फ़ोन कॉल करे अवां शामिलु थींदा हुजो। हर माण्हू हींअर जेको घर में वेठो हुजे उहो त ज़ाहिरी ॻाल्हि हुजे टीवी खे ॾिसंदो हुजे मोबाइल खे ॾिसंदो हुजे, पर हिकिड़ा माण्हू उहे हुजनि जेके रोडनि रस्तनि ते धणनि ॾांहुं हुजनि, हिकिड़ा उहे माण्हू हुजनि जेके विख हर विख जेका हुजे ॿबरलो धणे ॾांहुं हुजे त जिते वकीलनि जो धणो लॻलु हुजे उते वेंदा हुजनि सभु, ऐं सिंधवासी उते वञी करे पाणीअ जो सबिलू सभु जेके बि अंदाज़ रंग रागी मौसीक़ी अॼु बि रागियुनि जा काफ़िला अदाकारनि जा काफ़िला उते जेको हुजे पहुचण वारा हुजनि उहे निकिता हुजनि। भली हालति कहिड़ी बि हुजे पुलिस जो जेको अंदाज़ हुजे उहो बि अवां ख़बरुनि में ॾिसंदा हुजो, पर हितां जा माण्हुनि खे इहा ॻाल्हि ज़हन में हुजे, इहा ॻाल्हि ज़बान ते हुजे त दरिया बासा जेको हुजे उहो सॼी सिंध जी सरग हुजे। इन जे लाइ त इहो कंहिंजो को बाक़ी न हुजे त कंहिंखे अबा मूंखे को हर भर धणो हयो जेका हर ॻाल्हि कंदो हुजे, सभु हिकिड़े मक़सद जी ॻाल्हि कंदा हुजनि। सो हिन मक़सद में सिंध जा माण्हू सिंध जा ॾाहा अदीब शाइर रागी उहे बि सभु हिन में शरीक हुजनि शामिलु हुजनि उहा ॻाल्हि कंदा हुजनि, छो त गुज़र बसर जो ज़रियो त हर माण्हू खे अबा ॻोल्हणो हुजे न त उन्हनि जो गुज़र बसर इन ते हुजनि त उहे त ॻाल्हि त कंदा हुजनि न। बाक़ी हाणे पुलिस हुजे उनखे पंहिंजो कमु करिणो हुजे, जेको धरणे में शरीक हुजे उहो पंहिंजो नारो हणंदो हुजे, उहो पंहिंजी ॻाल्हि कंदो हुजे, दरिया जी ॻाल्हि कंदो हुजे, मारवड़नि जी ॻाल्हि कंदो हुजे, ज़मीन बंजर थी वई हुजे उनजी ॻाल्हि कंदो हुजे, उनखे हाल इहो दूंहों या लठ हुन ते असरु कोन करे हो उन में हुजे त मुंहिंजो फ़सुलु कीअं थींदो हुजे, मुंहिंजे ज़िंदगी जो गुज़र बसर कीअं थींदो हुजे, हू उन ॻाल्हि ते हुजे, उन ॻाल्हि ते उन मक़सद ते बीठो हुजे। पोइ हाणे बाक़ी त चवंदा हुजनि अबा पोइ जेका ताक़त हुजे हिकिड़ा मज़लूम हुजनि ॿिया ताक़त वारा हुजनि, पोइ इहा ॻाल्हि त उन्हनि ते ऐं पर उहा बि सिंध में तव्हां ॾिसंदा हुजो त सूरत हाल जेका हुजे बुख ऐं बदहाली माण्हुनि जी तबियत कीअं हुजे, रोड रस्तो भला बंदि बि हुजे कंहिंखे ॾुखियाई बि हुजे त केरु चवंदो हुजे त अहिड़ी निटण उस में वेही रहंदा हुजूं बीही रहंदा हुजूं वाको कंदा हुजूं, का त ॻाल्हि हुजे को त ॾुख हुजे का त तकलीफ़ हुजे तॾहिं इहे हर माण्हू सभु माण्हू त गॾु थी का ॻाल्हि कंदा हुजनि, पढ़िया लिखिया हुजनि, हुनखे इहा बि ख़बर हुजे त कंहिंजी तकलीफ़ छा हुजे, कंहिंखे कीअं बीहणु खपंदो हुजे, पढ़े लिखे खे माण्हू खे त इहा ख़बर हुजे। ऐं हींअर पढ़ियो लिखियो जेको माण्हू हुजे उहो सभ खां अॻियां बीठो हुजे, सभिनि खे सम्झाईंदो हुजे, आगाह कंदो हुजे, ऐं सभु जेके बालक हुजनि उहे वेंदा हुजनि अहिड़ी निटण उस में गर्मीअ में बालक वेंझणो खणी वञी उते शरीक थींदा हुजनि, उस्ताद थींदा हुजनि, नियाणियूं थींदियूं हुजनि, नियाणियूं रोड रस्तनि ते हुजनि, त माना इहो सम्झंदा हुजो त इहो को ॾुख हुजे, इहो दर्द हुजे जंहिंजे लाइ माण्हू एॾी पीड़ा खाईंदो हुजे, एॾी तकलीफ़ ॾिसंदो हुजे। सो ज़ाहिरी त हिकिड़ो पासे माण्हू पंहिंजी ॻाल्हि कंदो हुजे, ॿिए पासे हुन ॻाल्हि खे रद्द करणो बि हुजे, इन करे त असुलु ॻाल्हि या हक़ीक़त उहा ज़ाहिर थी बीहंदी हुजे। सो असां बि चवंदा हुजूं त वधि खां वधीक मामला मसइला हल थियणु खपंदा हुजनि त केरु हिते छो बीहंदो हुजे। हलो 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 अदा केरु कहिड़े शहर खां अदा? ख़ालिद हुसैन कहिड़े शहर खां अदा कहिड़े शहर खां? नवाब शाह खां ख़ालिद हुसैन गुरचानी। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि? तव्हां ख़ुशि हुजो, तबियत ठीकु हुजे साईं तव्हांजी? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। कीअं गर्मी हुजे नवाब शाह जी? अॼोकी सूरत हाल खे ॾिसंदा हुजो, छा चवंदा हुजो? सर अॼोकी सूरत हाल बिल्कुलु बि माना घणी गर्मी हुजे, अॼु बाइकाते माना छुटी जो ॾींहुं हुजे, माण्हू ॿाहिरि ई नथा निकिरनि, घर में वेठा आहियूं, बाइकाते एतिरी गर्मी आहे। गर्मी साईं हींअर नवाब शाह जी गर्मी बि घणी हुजे, पर सॼी सिंध में गर्मी घणी हुजे। सॼी सिंध में जाम गर्मी हुजे, बाइकाते माना ईअं। तव्हां ख़ुशि हुजो साईं? सभु ख़ैरु लॻो पियो हुजे। प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, कीअं रंग लॻंदा हुजो? माशाअल्लाह, इहे असां तमामु पुराणो प्रोग्राम ॾिसंदा हुयासीं। हिकिड़ो इहो ॿियो जेको आवाज़ टीवी ते हलंदो शबीर आपा वारो, असां इहे यको ई ॾिसंदा आहियूं कंटिन्यू।
वाह 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 वाह। पोइ इन प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, माना मोकल वारे ॾींहुं तव्हां बाक़ाइदे वेही करे प्रोग्राम खे ॾिसी करे वरी अव्हां फ़ोन कॉल कंदा हुजो, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो हुजे ऐं इहो अव्हांखे जस हुजे। जी 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 सर महिरबानी। ॿियो सर असां इहो हिकिड़ो सेरो असां ॿुधणु चाहींदा हुजूं अगरि इहा महिरबानी थिए त। तव्हांखे सहिरो ॾेखारींदो आहे, बिल्कुलु ॾेखारींदो जां। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा। अव्हां प्रोग्राम में शरीक थींदा हुजो फ़ोन कॉल करे ऐं पोइ मेहरान टीवी जी हिन प्रोग्राम जी रामू राधा जी अव्हां साराह कंदा हुजो, छो त असां हिन धरती जा किरदार हुजूं, असां हिन सिंध जा रहवासी हुजूं, दरिया जे कंधीअ जो आंवर हंधड़ हुजां, पोइ दरिया बसा खे त असां कीअं हुन मौज में ओज में ॾिठो हुजे। सच पुछो त पोइ इहा ॿोॾ बि ईंदी हुजे त पोइ हितां जा माण्हू ख़ुशि थींदा हुजनि। उहो छो थींदा हुजनि त बसि जर जो पाणी मिठो थींदो हुजे, ज़मीनुनि में लट पवंदो हुजे त फसल भला थींदा हुजे, कणिक भली थींदी हुजे, जंहिं ते असांजो गुज़र बसर थींदो हुजे। इन करे त हितां जा माण्हू इन पाणीअ सां त एॾो जुड़ियल हुजनि ऐं दरिया बादशाह सां एॾो जुड़ियल हुजनि, पर हींअर पाणीअ जी एॾी अणाठ लॻी पई हुजे जो त जानवर बि ॾुखिया हुजनि, इंसान बि ॾुखिया हुजनि, दुॿे मां पाणी भरे पीअंदा हुजनि, उहो साफ़ बि न हुजे त उनजे करे बीमारियूं बड़ियूं बि थींदियूं हुजनि। तव्हां ॾिसो, पर हक़ीक़त वरी इहा बि हुजे त कल्ह आउं जो अलमंज़र ते सिंधू दरिया जा मंज़र ॾिसां त इहो जेको पाणी जेको अव्हां छॾींदा हुजो, गदिलो पाणी जेको अव्हां सिंधूअ में छॾींदा हुजो, इन जे करे बि उते जेके निशान हुजनि न, उहे हुजनि त इहा गदलाण जेका हुजे इन खां बि सिंधूअ खे पाक कंदा हुजो। सिंधूअ जो एतिरो बि अव्हां मारवाड़ा सभु हाणे इहो बि ख़्यालु रखंदा हुजो त इन जे पाणीअ खे बि साफ़ु रखिणो हुजे, जो मारवाड़ा इन मां पाणी पीअंदा हुजनि। अबा इहो पाणी गॾु करे इन मां पाणी पीअनि, ज़मीनुनि खे ॾियनि, ज़मीनुनि खे आबाद कंदा हुजनि त इहे बीमारियूं बड़ियूं बि उतां बि थींदियूं हुजनि। त सिंधूअ जी वार जे लाइ, सिंधूअ जी ॻाल्हि लाइ, सिंधूअ जी हर ॻाल्हि अव्हांखे वणंदी हुजे, उन ते गीत लिखो, शेर लिखो, उनजे लाइ ॻाल्हि कंदा हुजो, पर उनजे पाणीअ खे बि साफ़ु रखण लाइ इहो बि जज़्बो रखंदा हुजो। इहा बि ॻाल्हि हाणे सम्झणु खपंदी हुजे त सिंधूअ जे पाणीअ खे कीअं असांखे साफ़ु रखिणो हुजे। सो इहो जज़्बो बि पाण जे अंदरि हाणे उभारणो हुजे। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे, हलो कॉल वई हुजे, पर इन कॉल सां गॾो गॾु इहा बि ॻाल्हि चवंदो हुजां त असांजा जेके हारी नारी ज़मीनदार जेके बि हुजनि, उहे बि हींअर पंहिंजे फसलनि लाइ इन लाइ एॾो त ॾुखिया हुजनि त पाणीअ जी अणाठ, पर ख़ासि करे जेके मालवंद माण्हू हुजनि, जिन वटि जानवर हुजनि, उहे त भाउ किथां पाणी पीआरींदा हुजनि। इहे त दरिया बासा जे आसिरे हीअं जो आउं जानवरनि खे ॾिसंदो हुजां त परे खां ईंदा हुजनि त किथे को पाणीअ जो दुॿो मिली वञे जितां पाणी पीअनि। ऐं हिन गर्मीअ में ॾिसो त पखी पखण जे लाइ माण्हू पंहिंजे छितुनि ते उहे पाणी रखंदा हुजनि, पाणी भरे रखंदा हुजनि, त पोइ बाक़ी जेके जानवर हुजनि उन्हनि खे बि पाणी किथां पीअणो हुजे। इहे दरिया मां पीअंदा हुजनि, वाटर मां, वाकर मां पीअंदा हुजनि, ॿियो किथां पीअंदा हुजनि। सो हाणे उन्हनि खे त ज़ुबान बि न हुजे, उहे कीअं पंहिंजो दर्दु बयानु करे सघंदा हुजनि। उहो रुॻो वारीअ में पंधु करे जानवर थकिजी पवंदो हुजे, पोइ उन में उठ हुजनि, ॾांद हुजनि, गऊं, ॿकरियूं, इहे मारवाड़ा जेके हुजनि, उन्हनि खे वधि खां वधि तकलीफ़ हुजे दरिया बासा जे वही अचण लाइ, दरिया बासा में पाणी न हुजण लाइ उन्हनि खे वधि खां वधि सच पुछो त एॾी तकलीफ़ हुजे। एतिरी हारीअ खे बि हुजे, ज़मीनदार खे बि हुजे, जेतिरी मालवंद माण्हूअ खे हुजे, वरी ओतिरी तकलीफ़ उन्हनि खे हुजे त इहो दरिया में पाणी अचे त मच्छी थींदी हुजे, त मुहाणो बि ओतिरी तकलीफ़ में हुजे। काल्ह जीअं मूं ॻाल्हि कई हुजे त सवेल ॻाल्हि अध में रहिजी हुजे त मुहाणे खां जिन अलमंज़र तां मिली करे उहो ख़ाली रछ, मूं चयो रछ काॾे खणी वेंदो हुजे, चई घर वञी खणी रखंदा हुजे। ॿियो हाणे त को आसरो फ़िलहालु त कोन हुजे त दरिया में पाणी न हुजे, दुॿो वञी बचियो हुजे। सो हाणे हिन मां जानवर बि अचे पीअंदा हुजनि, पाड़े जा माण्हू पाणी भरे वञनि, पर हाणे घर बि न वञी सघंदा हुजूं। मूं चयो छो न वञी सघंदा हुजो? चई उहा घर वञूं को हितां कुरड़ी, को मच्छी, को कुझु खणी वञूं जो ॿचड़ा खाईंदा हुजनि। हाणे हर ॾींहुं ॿचड़ा बि इहो सुवालु कंदा हुजनि त बाबा दरिया में पाणी आयो न आयो हुजे, ॻाल्हि किथे पहुती हुजे, घरां सुवालु थींदो हुजे। मच्छी न खणी वेंदा त भाॼी वठण जी वसियत न हुजे, असांखे त पाणीअ मां मच्छी मिले, उहा असां चाढ़े खाऊं। पोइ हाणे असां न भाॼी वठूं, न मज़दूरी ॿी करे सघंदा आहियूं, असांजो हुनर बि इहो। पोइ को अचे त हिते दरिया में ॿेड़ीअ में चढ़े, सैर सफ़र करे दरिया खे घुमे त असांखे ॿ रुपया उन मां मिलंदा हुजनि,
जेका ॿार स्कूल वञनि उनखे असां ख़र्ची ॾियूं या ॿारनि खे ख़र्ची ॾियूं को पंहिंजी ख़ुशी कयूं शादी मुरादीअ में वेंदा हुजूं उन सभु ॻाल्हि खां असां पुठिते रहिजी विया हुजूं। हाणे त घर वेंदा हुजूं सुवालु थींदो हुजे त हेठि कंधु करे विहंदा हुजूं। सो इहा ॻाल्हि कंहिंसां कंदा हुजूं। सो मूंखे ॾाढो अरमान थियो हुजे त हिकिड़ो माण्हू उन वटि ॿेड़ी त हुजे पर ख़ाली ॿेड़ीअ खे छा कंदो हुजे हू पंहिंजे घर वञण लाइ चए त घर वञण ते दिलि न चवंदी हुजे त उन्हनि सवालनि जा जवाब कीअं ॾियां इहो मुंहिंजे वस में त न हुजे पर हू दर्द मां ॻाल्हि त करे सघंदो हुजे। हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो पर हाणे हलंदा हुजूं वरी कलाम जी तरफ़ हलंदा हुजूं। सो हींअर हीउ सुहिणो गीत हुजे अवां ॾिसंदा हुजो उनखां पोइ वापसि ईंदो हुजां त अञा अवां सां कचहरी बि थींदी हुजे ऐं अवां सां खोड़ सारी फ़ोन ते कचहरी बि थींदी हुजे पर हींअर हीउ ख़ूबसूरत सेरो हुजे इहो अवां सेरो ॾिसंदा हुजो। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार भलीकार चवंदो हुजां मोहन भगत जूं अॼोकियूं सिटूं अॼोकी सूरत ते लतीफ़ साईं जा जेके वायूं हुजनि अॼोकी सूरत हालत पूरो ऐं ससुईअ जे रूप में लतीफ़ साईं असांखे जेको सम्झायो या ससुई चए थी सरतियूं अवी त वञोड़ी वञो ला पोइ छा चवंदी हुजे ससुई त मतां मरे का उञ ॾे पारां तो मुंहिंजे पुनुअ खे। सो अॼोकी सूरत हाल बि ईअं हुजे जेके चवंदा हुजनि अवां वञो असां वेठा हुजूं असां कोन वञूं असां हिते वञूं मतां मरे का उञ पोइ ॾे पारां तो पुनुअ सो असां सिंधूअ सां गॾु बीठा हुजूं असां वेठा हुजूं पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे वठंदो हुजां हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे बाबा केरु कहिड़े शहर खां? आऊं टंडो लयार में ॻाल्हायां किरण नालो आहे मुंहिंजो। अदी किरण ख़ुशि आहीं चङी भली? हा अलाए शुक्र आहे तव्हीं ठीकु आहियो ख़ुशि आहियो राधा बि ठीकु आहियो? हा हा राधुल बि ठीकु आहे तव्हां बि ठीकु हुजो प्रोग्राम में शामिलु थिया हुजो भलीकार चवंदो हुजां। असांजी हिकिड़ी फरमाइश आहे अदा पूरी कयो। कहिड़ी बाबा? सुलेमान शाह जी हिकिड़ी काफ़ी ॿुधायो असांखे। हा ज़रूरु 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 ॾेखारींदा हुजूं पर हाणे इहा फरमाइश कॾहिं कॾहिं वरी हुजे त कल्ह बि कलाम हलायो हुजे पुठे हफ़्ते बि हलायो त कॾहिं कॾहिं वरी ॿियनि जी फरमाइश बि अची वञे पोइ अव्हांजी जेका फरमाइश हुजे उहा वरी गंढ में ॿधी रखे छॾींदो हुजां बाबला। वॾी महिरबानी हुजे अव्हां प्रोग्राम में शामिलु थिया हुजो पर हाणे अॼोकी जेका तव्हांजी सूरत हाल हुजे त जिते जिते पुलिस उहे रोड रस्ता उते कड़की पई हुजे त मलीर में बि ॾिसंदा हुजूं त उते बि जेको वकीलनि जी कैंप लॻल हुजे या ईंदड़ वेंदड़ जो आधर भाउ कंहिंजी तबियत खे ॾिसण लाइ कंहिंखे दवा ॾिसणु कंहिंखे सम्झाइण जे लाइ उते बि जेको हुजे पुलिस जो अचे कड़को थियो हुजे पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उते बि कड़को इहो सुबुह खां वठी फजर खां वठी हलंदो हुजे पर माण्हू ॾाढा हितां जा पुर एतमाद हुजनि पोइ वॾा नंढा बालक उमिरि रसीदा माण्हू पढ़ियो लिखियो आम माण्हू वणज वापार वारो माण्हू हारी मज़दूर ज़मींदार उस्ताद वकील इहे सभु ईअं पाण में बीठा हुजनि जहिड़ा ॿाहिरि थियो बीठा हुजनि हिक ॿिए सां गॾु बीठा हुजनि ऐं चवंदा हुजनि त असांखे त जेका पंहिंजी ॻाल्हि आहे असां त उन ते बीठा हुजूं असांजी ज़ुबान ते जेके लफ़्ज़ हुजनि उहे हुजनि असांखे ॿी का ॻाल्हि त सुझे कोन थी न छो त इहा वाक़ई बि इहा ॻाल्हि हुजे कल्ह दरिया खे ॾिसी मूं चयो त वेही वीचारनि विसरी ख़ुशी ऐं खरी सो हींअर मारवाड़नि खे सिंधवासियुनि खे का ख़ुशी कोन हुजे का ॻाल्हि का अहिड़ी ॻणती न हुजे बसि उहो हिकिड़े ई न ॻाल्हि में हुजनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल वठंदो हुजां हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा? अदा चूआ जमालिया ॻाल्हायां पियो। छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो फ़ोन कॉल कई हुजे छा चवंदा हुजो? फोन कर राधा वही था ॻाल्हायो। हलो
जी जी अदा प्रोग्राम में शामिल थिया हुजो ॿियो ख़ैरु हुजे सभु ठीकु हुजो खैर 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 तूं ॿुधाए खैर आहे सभु ख़ैरु हुजे सभिनी खे सलाम ॾींदा हुजो वालेकुम अस्सलाम वॾी महिरबानी लख कुर्ब अवां फ़ोन कॉल करे प्रोग्राम में शरीक थिया ॻाल्हि बि कई हुजे सो ॻाल्हि सॼी सिंध जी सूरत हाल ते कंदा हुजूं त माण्हू त उहे ई एहतजाज में हुजनि रोडनि रस्तनि ते हुजनि पोइ सभु जा सभु हुजनि उन्हनि खे इहा गर्मी सर्दी बि कुझु कोन करे इन लाइ इहा बि सम्झो इहो कोसी जेका लुख लॻे जेका हुजे सो उनखे लुख खे बि मुंहुं ॾींदा हुजनि ॻाल्हि बि कंदा हुजनि सो उन में वधि खां वधि अॻियां हुजनि सो इन ॻाल्हि खे वधाइण जे लाइ हर माण्हू अॻु भरो हुजे छो त हारी नारी मज़दूर हुनजो बि अजियापो इन ते हुजे सो उहा ॻाल्हि त ज़रूरु कंदा हुजनि ऐं इन ॻाल्हि खे वधाइण में बि हर माण्हूअ जो इहो हिसो हुजे पोइ छो त उन में सरती भेनर सभु गॾु हुजनि अमड़ियूं गॾु हुजनि असांजूं भाउर गॾु हुजनि पोइ उन्हनि जे लाइ त इहा ॻाल्हि करणु को हुजे कोन ऐं सिंधूअ जी जेका सूरत हाल ॾिसी करे उन खां किथे मुंहुं मोड़े सघंदा हुजनि सो इहो अवां सभिनी खे जस हुजे जेके जेके पंहिंजी ॻाल्हि ते अटल हुजो पंहिंजे सिंधूअ जी ॻाल्हि करो पंहिंजे फसल जी ॻाल्हि करो ऐं पंहिंजनि वसीलनि जी ॻाल्हि करो पंहिंजे माग मकाननि जी ॻाल्हि करो उन्हनि जी वारसी कंदा हुजो मालिकी कंदा हुजो उन ते अव्हांखे जस हुजे पोइ भिटाई साईं जी दुआ वांगी त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे हलो वालेकुम सलाम हुजे अदा ख़ुशि चङो भलो तबियतूं ॿार ख़ैर फर्स्ट क्लास अदा तव्हां ख़ुशि हुजो चङा भला तूं ॿार हुजे राधुला दारा मासी खे पुछण वई हुजे हूर खे उहा अॼु वीचारी चाक न हुजे होॾां वई हुजे मासी हूर खे पुछण थो छा अचण वारी हुजे ॿियो ख़ैरु हुजे अवां ठीकु हुजो वॾी महिरबानी हुजे बिल्कुलु बिल्कुलु वॾी महिरबानी हुजे लख थोरा हर माण्हू इहा ई ॻाल्हि कंदो हुजे हर माण्हू इहा ई ॻाल्हि कंदो हुजे छो त इहो सभिनी जो गॾियल हिकिड़ो तकलीफ़ बि हुजे गॾियल ॻाल्हि बि हुजे ऐं उन ॻाल्हि खे हर माण्हू वधाए हाणे अदो बि चए त आउं पंहिंजे ॿनी ॿारे वारो हुजां ऐं ख़ुशहाल बि हुजां मच्छी मानी वारो बि हुजां पर हिन बि ॾिसो त पंहिंजी ॻाल्हि पाण करे छॾी हुजे को न पुछूं न सुणूं असां त रुॻो अव्हांखे ॾिसूं हर माण्हू जे हथु कारंट हुजे हर माण्हू ॻाल्हि करे पोइ इहा ॻाल्हि असांखे त उअं ई इहा ॻाल्हि सम्झ में अचे त पाणी न हुजे त पोइ असां किथां पाणी भरे अचूं केरु धारो पाणी रोज़ ॾींदो हुजे फसल जा मूं वटि 2 एकड़ हुजनि मां कंहिंखां पाणी वठी अचां 10 एकड़ हुजनि मां कंहिंखां पाणी वठी अचां हिते ॾिसो ज़मीन जे ज़रिए तां हिक ॿिए खे माण्हू मारींदे देरि न कंदा हुजनि कल्ह ई केतिरा वाकिया थिया हुजनि पर जे पाणी न हुजे त माण्हू बुख मरे पोइ कंहिंखे चवे केरु ॾींदो हुजे कंहिंखां घुरंदो हुजे कंहिंखां माण्हू छिनी वठंदो हुजे छा इहा ॻाल्हि त माण्हू खे सम्झ में अचणु घर जे वॾे खे बि इहा ॻाल्हि या सभिनी जे वॾा जेके थींदा हुजनि हुनखे बि ॻाल्हि सम्झ में अचे ॻाल्हि खे गणत में बाणींदा हुजनि त रुॻो पंहिंजो घर भरियल हुजे त ईअं न हुजे त असुलु सभिनि जा घर भरियल हुजनि माण्हू वेलो खाइनि वेलो न खाईंदा हुजनि माण्हू वटि पाणी पीअण जो न हुजे पंहिंजे लाइ न हुजे जानवर खे किथां पीआरींदा हुजनि इहे जेके मालवंद माण्हू हुजनि इहे काॾे वेंदा हुजनि हिन पंहिंजे धरतीअ तां मां किथां वञूं धारो पाणी पीआरे ईंदा हुजनि छा जंहिं वटि 100 ऊठ हुजनि हुनखे त इहा ख़बर हुजे त मां कंहिंजो पाणी ॿियो न पर मुंहिंजो सिंधू दरिया वेंदो हुजे उतां वञी ऊठ मुंहिंजा पाणी पीअंदा हुजनि 100 ॿकरियूं हुजनि 200 ॿकरियूं हुजनि वञी सिंधूअ तां पाणी पीअंदियूं हुजनि पर हिकिड़ी फ़ोन कॉल हुजे वठंदो हुजे हलो हलो हेलो अदा केरु अदा कहिड़े शहर खां अदा जाती चौक खां ॾिसो छा हाल हुजे ता ख़ुशि हुजो चङा भला खैर गांव तयार कहिड़ा रमो साहब ख़ैर ख़ैर लॻो पियो जे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो छा चवंदा हुजो प्रोग्राम तमामु सुठो आहे बहितरीन आहे माना हर ॾींहुं त ॾिसंदा आहियूं तव्हांजो प्रोग्राम वाह 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 अॼु तव्हां जे अकेला आहियो आदि ज़ाइदा कोन्हे अब इहो मासी हूर जी वई हुजे तबियत ख़राब थियण थो वीचारीअ खे पुछण वई हुजे यार अॼु अच्छा पोइ मूं चयो तूं मासी जी जी असांखे को जलाल जाजे को कलाम को सुठो ॿुधायो यार हाणे ईअं न करियो जलाल जो कलाम ॿुधाईंदो हुजे हा पोइ इहो कार असां हिते अटेंड कोन कई न
हा लाइव ठीक है वॾी महिरबानी हिकु लाइव त ॻाल्हाईंदो हुजी अदरा मुंहिंजा दरवेश भा सो इहे त पाण त कचहरी कंदा हुजूं हे तुंहिंजी फोन हे ॻाल्हाईंदो हुजां रामू बागड़ी मुंहिंजा सादड़ा भा सो असांजे धरतीअ जा माण्हू जेके बि हुजनि सादड़ा पर इहे कंहिं ते बि जेको सुठी ॻाल्हि करे उन ते एतमाद कंदो उन लाइ बीठा हुजनि जेको सुठी ॻाल्हि करे उनजे पोयां लॻी पवंदा हुजनि चवंदा आहियूं तूं असांजो वॾो हुजी ही वरी एतिरा बि सादिक ऐं अमीन हुजनि उनखे चवंदा आहियूं बाबा तूं असांजो अमीन पोइ हाणे उन अमीन जी ॻाल्हि हुजे त उहो हिननि लाइ छा कंदो हुजे उन्हनि खे कहिड़े दग वठी वेंदो हुजे कहिड़े पासे लॻाईंदो हुजे पोइ हिननि जा ॾुख वधाईंदो हुजे हिननि जा अंच वधाईंदो हुजे या त हिननि खे ख़ुशियूं ॾींदो हुजे सो एतिरा बि सादड़ा हुजनि पर हीअ हर ॻाल्हि में ख़ुशि बि हुजनि थोरो मिले उन में बि ख़ुशि हुजनि जे उन्हनि खे कुर्ब ॾींदा हुजो त हे साला साल अव्हां वटि हुजनि ॾिसो त यारी नारी किथे उधारी ज़मीन में वेठा हुजनि घणा साल थिया हुजनि 50 साल थिया हुजनि 40 साल थिया हुजनि 2 पीढ़ियुनि खां हिते वेठा हुजूं ही एॾा त हिन धरतीअ सां जुड़ियल हुजनि एॾा त हिन दरिया बासा सां जुड़ियल हुजनि ही एतिरा त हिक ॿिए सां जुड़ियल हुजनि जो पाड़े में उथण वेहण ई कनि भत पाणी मरणो परणो हिक ॿिए सां गॾु कनि बसि पोइ हीअ चवनि बसि असांजे लाइ दुनिया इहा ई हुजे हाणे हिननि खे छॾे असां कीअं वञा पोइ मारवीअ वारी ॻाल्हि थींदी हुजे त ऐं कीअं इहो मटायां सूमरा तुंहिंजा इहे माल मॾियूं इहे मुंहिंजे कहिड़े कम जा बा महल सो हितां जा माण्हू हुन सोच ते हलण वारा हुजनि सो इन्हनि खां किथे इहो दरिया बासा विसरे किथां इहा धरती विसरे किथां इहे वण टिण इहे हिननि खां इहे रांदियूं इहे किथां विसरंदियूं हुजनि ऐं जीजल बि ईअं हुजे त हितां धरतीअ जूं जेके अमड़ियूं हुजनि मावरूं हुजनि उहे त बि दुआ ॾींदे हिन धरतीअ खे थकिजंदियूं कोन हुजनि उहे त गीच बि ॻाइनि पोइ गीच ख़ुशीअ जा बि ॾुख जा बि ॻाईंदियूं हुजनि सो हिन अव्हां सभिनी जा जेके ॾुख हुजनि इहे मालिक साईं दूरि करे ऐं अव्हां हिकु आवाज़ थी जेको अॻियां क़दम वधाईंदा हुजो हमेशह सोभारा थींदा हुजो ऐं गॾिजी हिक ॿिए सां कुल्हो कुल्हे में मिलाए हलंदा हुजो पोइ ॾुख हुजे सुख हुजे तकलीफ़ हुजे हर हाल में क़दम मंज़िल ॾांहुं हुजे सो वेंदे वेंदे अधे बि फरमाइश कई हुजे पर वेंदे वेंदे अॼु वरी उस्ताद मोहम्मद यूसुफ खे बि यादि कंदा हुजूं डॉक्टर आकाश अंसारीअ बि चयो त जॾहिं इहो माहौल अहिड़ो जुड़ंदो हुजे त पोइ सभु कंदा हुजनि दमादम मस्तु कलंदर सो अॼु जेको हुजे जिते किथे जे सूरत हाल खे ॾिसंदा हुजूं त मारवड़ा सांगियड़ा झांगियड़ा उहे क़दम बाए क़दम अॻियां हुजनि मंज़िल ॾांहुं हुजनि सो हुननि सभिनी जे नाव कंदो हुजां उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ु जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया इहो ॾिसंदा हुजो पंहिंजे रामण बागड़ी खे ॾींदा इजाज़त धणी अव्हां जो निगहबान हुजे जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जिए लतीफ़ साईं जी ॿोली।